माज़ी में सदर तौर मुंहिंजे फ़ैसलनि ते तारीख़ रक़म कई। सदर तौर मूं पंहिंजा इख्तियार पार्लियामेंट खे मुंतक़िल करण जी चूंड कई। असांखे सभिनी खे गॾु खणी हलणो आहे। असांजी एजेंडा ऐं ख़याल ई मुल्क खे मज़बूत बणाईंदा। समूरनि माण्हुनि ऐं सूबनि सां कानून मुताबिक़ हिकु जहिड़ो वर्ताव हुअणु घुरिजे। मुल्क खे सियासी बहरान मां कढण जी ज़रूरत आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो पार्लियामेंट जे गॾियल इजलास खे ख़िताब। पार्लियामेंट जे गॾियल इजलास के सदर आसिफ अली ज़रदारी जे ख़िताब दौरान अपोज़िशन जो गोड़ नारेबाज़ी। मुखालिफ़ धुर मेंबरनि स्पीकर जे डाइस जो घेराव करे वरितो। अपोज़िशन जे एहतजाज दौरान लीगी मेंबर वज़ीर आज़म शहबाज शरीफ आॾो बीही रहिया। सिख बिरादरी खे मूं ऐं नवाज़ शरीफ तरफ़ां भलीकार चवा थी। अॼु मूंखे पंहिंजो ॻोठ जाती उमरा अमृतसर यादि अची वियो आहे। पाकिस्तान में सरकारी तौर ते पहिरियों भेरो बैसाखी जो त्योहार मल्हायो पियो वञे। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ जो करतारपुर में तक़रीब खे ख़िताब चवे थी, भारत जा पंजाब खुली करे पंहिंजी ज़ुबान ॻाल्हाइनि था। मुंहिंजी दिलि बि चाहे थी त पाकिस्तानी पंजाबी बि फ़ख्र सां पंजाबी ॻाल्हाइनि। असांखे कैनेडा, अमेरिका ऐं ॿियनि मुल्कनि जे सीड़पकारनि जूं फ़ोन्स अची रहियूं आहिनि। सिक्योरिटी लाइ बहितर क़दम खणंदासीं। सिख बिरादरी लाइ पाकिस्तान जा दर खुलियल आहिनि। अॻूणे घरू वज़ीर अहसन इक़बाल जो फैज़ाबाद धरणो कमीशन बाबति इंकशाफ़। चवे थो TLP सां मुआहिदो पहिरियां कयो वियो, वज़ीर आज़म खे बाद में ॾेखारियो वियो। उन वक़्त जे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी मुआहिदो ॾिसी एतिराज़ कयो। वज़ीर आज़म वज़ीर जे इस्तीफ़ा ऐं फैज़ हमीद जे मुआहिदे में नाले ते एतिराज़ वारियो। वज़ीर आज़म खे ॿुधायो वियो त मुआहिदो ऐं सहियूं थी चुकियूं आहिनि, पोइ ते नथा हटी सघूं। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी अमरीका जे ॾखण ऐं विच एशियाई मामलनि बाबति परॾेही वज़ीर डॉलन लू ऐं अमरीकी परॾेही खाते जे प्रिंसिपल डेप्यूटी असिस्टेंट सेक्रेटरी एलिज़ाबेथ सां मुलाक़ात। पाक अमरीका लाॻापनि खे वधीक मज़बूत करण लाइ वॉशिंगटन जे अज़म जो वर्जाउ। परॾेही वज़ीर जी अमरीकी उहिदेदारनि खे पाकिस्तान जे सुधारनि बाबति एजेंडा ते ब्रीफिंग। मोहम्मद औरंगज़ेब चवे थो टैक्स जी बुनियाद खे वसी तवनाई जे शोबे खे हमवार करण ऐं निजकारी तरजीह आहिनि। मुलाक़ात में मुतबादिल तवनाई, ज़राअत, आबी हवा ऐं टेक इंडस्ट्री जे मामलनि ते बि ॻाल्हियूं। नाणे वारे वज़ीर पाक अमरीका इक़्तिसादी भाईवारी खे अपग्रेड करण ते बि ज़ोर ॾिनो। बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में बरसात सबबि ॿोॾि वारी सूरतहाल। 8 ज़िलनि में बरसात सबबि 8 ॼणा फौत। चागी में बरसात सबबि नदियुनि ऐं नालनि में चाढ़ खां पोइ पाणी आबादियुनि में दाख़िल थी वियो। बरसातुनि सबबि मुतासिर इलाइक़नि में रैन ऐं अर्बन फ्लड एमरजेंसी लागू। कोयटा शहर आफ़त सेटल करार। बरसात जे वहकरनि में भितियूं टही पट पइजी वियूं। 40 घर वहकरनि में लुढ़ी विया। माण्हू महफ़ूज़ हंधनि मुंतक़िल थियण लॻा। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात। मींहुं पवण सबबि मौसम ख़ुशगवार थी वई। फ़सुल खे नुक़सान रसण जो ख़दशो। कराचीअ में सुबुह सवेर हल्की बरसात सबबि मौसम ख़ुशगवार। मौसमियात खाते पारां शहर में विचोले बरसात जी अकथी। ठटे, गुजे, घारे, मीरपुर साकरे, कींझर, लाइकपुर, बनू, अबड़ाल, घोड़ाबारी, बुढ़ो कमरानी ऐं कड़े गंवर में वसकारो। मुल्क में सीड़पकारी पाकिस्तान जे दुश्मननि खां बर्दाश्त न थी रही आहे। सियासी मुखालिफ़त भली कयो, मुल्क दुश्मनी न कयो। यूटर्न वठण PTI जी पुराणी आदत आहे। संदन लीडर अॻी करप्शन जे केसनि खे मुंहुं ॾिए पियो। हुकूमत जो सभ खां अहम मक़सदु सीड़पकारनि खे सहूलियत फ़राहम करणु आहे। ख़ासि सीड़पकारी काउंसिल तहत परॾेही सीड़पकारी अची रही आहे। ख़ासि सीड़पकारी काउंसिल जो क़याम मुल्क जे मुफ़ाद में आहे। हुकूमत मुल्क में सीड़पकारी लाइ क़दम खणी रही आहे। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अताउल्ला तारड़ जो तक़रीब खे ख़िताब। चवे थो पाकिस्तान में दुनिया जूं बहितरीन इंजीनियरिंग यूनिवर्सिटीज़ मौजूदु आहिनि। हर साल 50,000 जे वेझो ग्रेजुएट्स तालीम पाराए यूनिवर्सिटीज़ मां फ़ारिग़ थियनि था। असांखे वोकेशनल ट्रेनिंग ते ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। ईरान इसराइल छिकताड़। इसराइल जे वज़ीर आज़म नेतन्याहू सबर खां कम वठण लाइ आलमी दबाव रद्द करे छॾियो। इसराइल जी वज़ीर आज़म नेतन्याहू सां बरतानवी परॾेही वज़ीर डेविड कैमरून जी मुलाक़ात। ईरान इसराइल छिकताड़ ते ॻाल्हियूं। नेतन्याहू चवे थो इसराइल पंहिंजे दिफ़ा लाइ जेको ज़रूरी हूंदो कंदो। दोस्त मुल्कनि जूं तजवीज़ूं पंहिंजी जाइ ते, पर इसराइल पंहिंजा फ़ैसिला पाड़ कंदो। बरतानवी परॾेही वज़ीर डेविड कैमरून जो चवणु आहे त इसराइल फ़ैसिलो कयो आहे त हू ईरान खे हमले जो जवाबु ॾींदो।
दहशतगर्दी के मोहजण जे लाइ पाकिस्तान जी कोशिशुनि जी हिमायत करियूं था। कंहिं बि मुल्क खे दहशतगर्दीअ जो शिकार न थियणु घुरिजे। अमरीकी परॾेही खाते जे तर्जुमान मैथ्यू मिलर जी वॉशिंगटन में प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं तालिबान यकीनी बणाइनि त अफगानिस्तान जी ज़मीन दहशतगर्दी जे लाइ इस्तेमालु न थिए। भारत में आम चूंडूं सुभाणे खां शुरू थींदियूं। भारत में सुभाणे खां शुरू थींदड़ आम चूंडूं 7 मरहलनि में 1 जून ताईं जारी रहंदियूं। परॾेही ख़बरूं इदारे मूजिबि भारत में आम चूंडुनि जे नतीजनि जो ऐलान 4 जून ते कयो वेंदो। सभ खां अहम उम्मीदवार मौजूदा वज़ीर आज़म नरेंद्र मोदी खे करार ॾिनो पियो वञे। मुख़ालिफ़ धुर जे वॾी जमायत कांग्रेस जो राहुल गांधी चूंड मैदान ते लथल। कुवैत एयरपोर्ट ते 3 ॾींहनि खां फाथल 50 पाकिस्तानी परेशान। मुसाफ़िर फ़हीम जो चवणु आहे त दुबई में तूफ़ान सबबि उॾाम कुवैत में रोकी वई आहे। परॾेही मुल्क जी उॾाम जे अमले पाकिस्तानी मुसाफ़िरनि सां सुठो वर्ताव नाहे कयो। 2 ॾींहनि दौरान 2 भेरा खाधो ॾिनो वियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शरजील जिलेनाब मेमर जी हिदायतुनि ते मंशियात ख़िलाफ़ क्रैकडाउन जारी। कार्रवाइयुनि दौरान मुख़्तलिफ़ ज़िलनि मां 26 मंशियात फ़रोश गिरफ़्तार। वॾी मिक़दार में मंशियात हथ गिरफ़्तार थियल जवाबदारनि वटां 18 किलो चर्स, गुटको ऐं ॿी मंशियात हथ। सीनियर सूबाई वज़ीर शरजील जिलेनाब मेमर पारां एक्साइज़ ऐं पुलिस ऑफिसरनि जी महिनत ऐं बहादुरी जी वाखार चवे थो। मंशियात जी स्मगलिंग ऐं ॿियनि ॾोहारी सरगर्मियुनि में मुलविस माण्हुनि खे कानून जी पकड़ में आंदो वेंदो। मंशियात जी लानत जे ख़ात्मे ऐं महफ़ूज़ मुस्तक़बिल खे यकीनी बणाइण लाइ कोशिशूं जारी रखियूं वेंदियूं। कानून जी हुक्मरानी बरक़रार रखण में का कसर न छॾी वेंदी। पिंक बस सर्विस जी वधीक ॿी खेप कराची पहुची वई। पिंक बस सर्विस सां कराची जे औरतुनि खे बहितरीन सफ़री सहूलतूं मिलंदियूं। सीनियर सूबाई वज़ीर शरजील जिलेनाब मेमर जे क़दमनि ते कराची जे अवाम पारां आजियां। ट्रांसपोर्ट खाते जे तर्जुमान चवणु आहे त 22 अप्रैल खां कराची जे मुख़्तलिफ़ रूट्स ते पिंक बसूं हलायूं वेंदियूं। गुलशन हदीद, स्टील टाउन, कोट कासिम, क़ाइदाबाद रूट्स ते बसूं हलायूं वेंदियूं। सकाफ़त खाते वारे सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह सां गॾियल क़ौमुनि जी तंज़ीम यूनेस्को जे वफ़द जी मुलाक़ात में आलमी विरसो करार ॾिनल मकली जी तारीख़ी मक़बरनि जी हंगामी तहफ़्फ़ुज़ बाबति मंसूबे ते ॻाल्हियूं। सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह चवे थो सिंध हुकूमत पारां यूनेस्को जे सहकार सां तारीख़ी मागनि ते मुख़्तलिफ़ मनसूबा शुरू कया वेंदा। यूनेस्को जे सहकार सां जल्द मकली जे मक़बरनि बाबति मंसूबे ते कमु शुरू कबो। मोहजे दड़े जी तारीख़ी मागनि जी फ़ौरी तहफ़्फ़ुज़ वारे मंसूबे ते कमु शुरू कयो वेंदो। यूनेस्को जे सहकार सां भंभोर जे अंडर वाटर हेरिटेज एक्सप्लोरेशन प्रोजेक्ट ते बि कमु कयो वेंदो। मंसूबे ते कमु करण लाइ दुनिया जे मक़बूल माहिरनि जूं ख़िदमतूं वरितियूं वेंदियूं। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच में वाटर कमीशन जे सिफारिशुनि ते अमल दरामद बाबति केस जी ॿुधणी। चीफ सेक्रेटरी सिंध आसिफ हैदर शाह अदालत में पेश थियो। सिहत, आपाशी, वासा, मकानी खातनि जा ऑफिसर ऐं ज़िलई इंतिज़ामिया जा अमलदार बि अदालत में पेश। केस जी ॿुधणी जस्टिस शमसुद्दीन अब्बासी ऐं जस्टिस अमजद अली सहतो ते ॿधल डिवीज़नल बेंच कई। मुअज़्ज़ज़ अदालत खे आगाह कयो आहे त वाटर कमीशन जी सिफारिशुनि ते अमल करियूं पिया। सिफारिशुनि में कुझु क़दम मिड टर्म, लॉन्ग टर्म ऐं शॉर्ट टर्म आहिनि। सूबे में वाटर कमीशन जे सिफारिशुनि ते 60% अमल थी वियो आहे। पणजी खोट सबबि सिफारिशुनि ते मुकमिल अमल दरामद न थी सघियो आहे। कुझु देरि थी रही आहे। चीफ सेक्रेटरी सिंध आसिफ हैदर शाह जूं ॿुधणी खां पोइ मीडिया सां ॻाल्हियूं। कोटरी जे महमूद शाह कॉलोनी में बंदि पयल घर मां ॿारड़ी जो लाश हथ अचण वारे वाक़े जे केस में अॻभराई ॿारड़ी आसिया हज़ारा जो कातिल संदसि वेझो माइट निकितो। पुलिस पारां जवाबदार खे गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त आसिया हज़ारा जे क़त्ल केस में मुलविस मुख्य जवाबदार नवीद मुग़ल खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जवाबदार एतराफ़ कयो त हुन ॿारड़ी जूं सोनियूं वालियूं लाहण बाद खेसि घुटा ॾेई क़त्ल कयो। ॿारड़ी जो लाश हथ अचण वारो वाक़ियो 10 ॾींहं अॻु पेश आयो हो।
ज़मींदार जे बंगले में क़त्ल थियल नीगर महमूद जे क़त्ल केस जी हैदराबाद जी अदालत में ॿुधणी। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट ॿिनि जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द कंदे खेनि पुलिस हवाले करे छॾियो। हुसैन मक्सी ऐं हसन मक्सी अबूरी ज़मानत जो मुदो पूरो थियण ते पकी ज़मानत जे लाइ अदालत में पेश थिया। अदालत जे हुक्म ते कासिमाबाद पुलिस ॿिन्ही जवाबदारनि खे अदालत मां गिरफ़्तार करे वरितो। पाकिस्तानी वेस्ट इंडीज़ विमेन सीरीज़ जी पहिरीं वनडे मैच वेस्ट इंडीज़ विमेन टीम पाकिस्तान खे मैच खटण जे लाइ 270 रन्सुनि जो हदफ़ ॾेई छॾियो। वेस्ट इंडीज़ जी टीम मुक़ररु 50 ओवर्स में 8 विकेटुनि जे नुक़सान ते 269 रन्सूं ठाहियूं। हेली मैथ्यूज़ 15 चौकनि जी मदद सां 140 रन्सूं ठाहे नॉट आउट रही। शेमानी कैम्बल 45 रन्सुनि सां नुमाया रही। पाकिस्तान तरफ़ां सादिया इक़बाल ऐं तूबा हसन 2-2 विकेटूं हासिल कयूं। पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड विच में T20 सीरीज़ अॼु खां शुरू थींदी। पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड जूं टीमूं रावलपिंडी जे क्रिकेट स्टेडियम में मुहारो अटकाईंदियूं। पहिरियों T20 मैच अॼु शाम खां शुरू थींदो। ॿिन्ही टीमुनि जा रांदीगर मैच खटण लाइ पुरज़ा।